शहदादपुर में हबीबुर रहमान ऐं उसामा हबीब पारां शहदादपुर जी सब्ज़ी मंडी में सस्ते राशन जे स्टॉल क़ाइमु करे शहरियुनि खे भरपूर रिलीफ ॾियण जो अज़म करे वरितो। गुज़िरियल 6 सालनि खां सस्ते राशन जा स्टॉल लॻाए अवाम खे मार्केट रेट खां 3 खां 35% घटि रेट ते राशन ॾिनो पियो वञे, जंहिंमें सस्तो अटो, खंडु, चांहि, दाल चांवर, बेसण, अफ़्तार ऐं सहरी जो सामान पिणु शामिल आहे। इन मौक़े ते सेठ हबीबुर रहमान ऐं संदसि फर्ज़ंद उसामा हबीब ॿुधायो त असां अलाह जी रज़ा जे ख़ातिर मार्केट मां महांगो सामान वठी शहरियुनि खे राशन ॾेई रहिया आहियूं। असां 6 सालनि खां पहिरीं रमज़ान खां 3 रमज़ान ताईं शहरियुनि खे सस्ते राशन जो पैकेट ॾींदा आहियूं, जंहिंमें सुबुह जो 9 खां ॾींहं जा 12 बजे ताईं टाइम जेको आहे औरतुनि जो आहे, उन बाद मर्दनि खे राशन ॾिनो वेंदो आहे। हिन मौक़े ते ख़रीदार औरतुनि ॿुधायो त असांखे हितां राशन वठण सां काफ़ी बचत थिए थी। हिते हर शइ आला क्वालिटी जी आहे ऐं मार्केट रेट खां बि काफ़ी घटि मिले थी। असां शुक्रगुज़ार आहियूं हबीबुर रहमान ऐं उसामा हबीब किरियाना वारनि जा ऐं उन्हनि जी इंतज़ामिया जा, जिन शहदादपुर जे अवाम लाइ ही सस्ते राशन जो बंदोबस्तु कयो। हिन मौक़े ते औरतुनि ऐं सेठ हबीबुर रहमान, सेठ उसामा रहमान ॻाल्हाईंदे चयो त साईं, मुंहिंजो बेसिक कमु आहे गुड़ जो होलसेल जो कमु आहे। डिस्ट्रिक्ट सांगड़ में मुंहिंजो गुड़ सप्लाई कंदो आहियां। पर रमज़ान जे महीने में ऐं जेको आहे रिलीफ लाइ माण्हुनि जे लाइ हर शइ ते 20 खां 25% डिस्काउंट ॾियां थो। जीअं मिसाल जो अटो आहे शहर में 125 रुपया, असां कमायूं थो 100 रुपया। खंडु 135 खां 40 हले पई, असां 120 ॾियूं था। ईअं जामे शीरी हर शइ में 20 खां बेदो हले थो 25 रुपया, असां 20 रुपया ॾियूं था। हिन हिसाब सां सॼे साल मूंखे अञा 6 साल आहे, कुझु 5-6 सालनि खां ई कमु हली रहियो आहे ऐं अल्लाह जी रज़ा जे लाइ कयूं पिया। ऐं एतिरी महांगाई लॻी पई आहे, तव्हां चओ त ग़रीबनि खे घटि में घटि रिलीफ त मिले। तमामु माण्हू परेशान आहिनि। तव्हां भला हिन में प्रॉफिट नथा रखो या पंहिंजे घरां बि कुझु ॾियो? तमामु चवां था न, हाणे बाज़ार खां शइ वठे, हाणे खंडु हले थी 132 वठूं पिया शहर खां, असां हिन खे 120 पिया ॾियूं कि पंहिंजे खीसे मां, न को असांखे हुकूमत जो इमदाद आहे, न को पंहिंजे सेल्फ माना करे पिया कयूं। हाणे जेतिरो बि थी सघे असां चऊं था ग़रीबनि जो भलो थिए, ग़रीबनि जे लाइ कमु था कयूं। अच्छा, तव्हांजी दुकान किथे आहे? टाइमिंग छा आहे? टाइमिंग मुंहिंजो हिते ई आहे कि सुबुह 9 खां वठी 12 बजे ताईं लेडीज़ जो टाइम आहे ऐं 12 खां वठी 1-2 बजे ताईं जेंट्स जो टाइम आहे। हीअं असां टाइम रखियो आहे। शनाख़्ती कार्ड जी कापी वठंदा आहियूं, हिकु एंट्री थी वेंदी आहे, कंप्यूटराइज़ बिल ठाहींदा आहिनि। हीअ काउंटर तव्हां ॾिसो हिते, काउंटर में वठंदा आहिनि माण्हू, शइ वठंदा आहिनि, बिल ठहे थो, उते बीहंदे पेमेंट थिए थी, 3 काउंटर ते वञी जेको आहे सामान मिले थो। तमामु ईज़ी तरीक़े सां कमु थी रहियो आहे ऐं हर शइ, चांवर बि आहिनि, चांहि खाधे पीते जी हर शइ आहे। असां तव्हांजी दुकान जी लोकेशन छा आहे? लोकेशन मुंहिंजी आहे गल्ला मंडी में। मुंहिंजो मेन कमु आहे गुड़ वारो मशहूरु आहियां। गल्ला मंडी में शहदादपुर में हबीब गुड़ वारो जेको मशहूरु आहे, एंट्री थींदी सराई रोड खां जेको अचूं था मेन गेट ते, साम्हूं मुंहिंजी दुकानु आहे। गुड़ जो कमु आहे, पर हींअर तव्हांजे साम्हूं ॾिसो गुड़ हिते ॾिसण में नथो अचे, पर रिलीफ ॾियण लाइ गुड़ बि रखियो आहे, पर 160-65 गुड़ आहे, हिते 140 लाइ आहे। हाणे गुड़ जेको आहे असल ऐं मशहूरु आहे शहर में गुड़ वारो, पर हिन महीने में ऐं गुड़ जो पंहिंजो धंधो बंदि करे पब्लिक जे लाइ रिलीफ लाइ परचून जो हर आइटम जेको आहे, थूम खां वठी अटो, धूड़, खंडु, घी, हर शइ मिलंदी, चांवर वावर हर शइ मिलंदा आहिनि बिल्कुलु। चांहि जी पत्ती, जेको बि माना खाधे पीते जो आइटम आहे उहो मिले। अच्छा, हीअ सिर्फ़ु रमज़ान में हूंदो आहे? रुगो 1 रमज़ान खां वठी 3 रमज़ान ताईं, हीअ रुगो रमज़ान जी ॻाल्हायूं था। सभिनि खे ख़बर आहे, पर हाणे जीअं माना हरे हरे सभु ख़बर पए थी, पोइ असांखे घणे सालनि खां तव्हां हीअ तव्हां मूंखे 6 साल थी विया आहिनि, हीअ 6-7 साल आहे। ऐं अलाह जो शुक्र आहे कि माण्हू दवा ॾींदा आहिनि, बसि पब्लिक जो भलो कयूं, रब साईं ख़ुशि थींदो। मेरा नाम है उसामा हबीब, वालिद साहब है हबीबुर रहमान। हम यहाँ गला मंडी गुड़ का काम करते हैं। तो अब ये 6 साल से हमने ये काम शुरू किया है, जिसमें हम आवाम की रिलीफ के लिए, उनको आसानी के लिए, आवाम के लिए एक रिलीफ पैकेज निकालते हैं, रमज़ान रिलीफ पैकेज। अब उसमें ये है कि हम चीज़ मार्केट से लेकर उसको अपनी जेब से डाल के उसको डिस्काउंट में देते हैं। और उसका आप अभी जैसे देखेंगे आगे चल के काउंटर में एक पूरा मैकेनिज़्म बनाया हुआ हमने, उसमें एक कंप्यूटराइज बिल मिलेगा, ना किसी को परेशानी होगी, ना कोई लेन देन का मसला होगा, तरीके से सारे काम होते हैं और इस तरह सारे मामला चलते हैं। किसकी जानिब से होता है
ये हबीबुर रहमान जो मेरे वालिद साहब हैं उनकी जानिब से होता है। अच्छा, ये कितना परसेंट डिस्काउंट देते हैं आप? उसमें मार्जिन रखते नहीं हैं या अपने घर से? नहीं, ये बेसिकली काम ये होता है कि जैसे मार्जिन जो है कोई चीज़ है उसके ऊपर मार्केट में मार्जिन रखा जाता है 10 से 15% कम से कम। हम वो मार्जिन भी कम करते हैं और जो हम अपनी जेब से डालते हैं वो भी 10-15% मार्जिन, तकरीबन टोटल राउंड अबाउट 30% मार्जिन मार्केट रेट से कम हो जाता है। सही। कुछ आप अपने घर से मतलब घर जेब से भी डालते हैं? जी, तकरीबन 20% हम जेब से डालते हैं। सिर्फ ये 1 महीना रमज़ान का महीना? जी, ये सिर्फ रमज़ान के महीने में चलता है। फिर आगे जिस तरह से पब्लिक का रिस्पांस हुआ तो कोशिश करेंगे इसको मज़ीद आगे चलाए जाए, जिस तरह अल्लाह ताला हमें तौफीक अता फरमाए। मान मिला है, अल्लाह का शुक्र, अल्लाह का शुक्र, अल्लाह और भी दे। बाजार से सब 4 साल से ले रहे हैं, यहाँ से बाजार से बहुत कम उसमें मिल रहा है। कितने साल से ले रहे हैं आप? 4 साल से। अच्छा, हर रमज़ान में यहाँ से लेते रमज़ान हैं? क्या क्या मिलता है यहाँ पे? ये सब चीज़ मिलती है, चावल, आटा, चीनी, घी, जामशीरी, सरसों, साबुन, मसाले सब मिलते हैं। अच्छा, और शहर में महंगी मिलती है? हाँ, शहर में महंगे मिलते अच्छा, वहाँ के रेटों में इतना यहाँ के रेटों में कितना फ़र्क है? हैं। कम फ़र्क है काफ़ी, किसी में 50 रुपये, किसी में 40 रुपये, किसी में ज़्यादा है, किसी में जब तो आते हैं। अच्छा, हाँ, जब कोई तो मुश्किलात वगैरह होती है यहाँ पर सामान लेने? हाँ, पंखे लगे पड़े हैं, अच्छा। ऐशे लगी पड़ी है, ठीक है। हमने रात करके सामान मिलता है, बहुत सस्ता मिलता है बाजार से। बाजार में महंगा मिलता है, इधर सस्ता सामान मिलता है। घी, चीनी, आटा, मिर्ची सब चीज़ यहाँ पे सस्ती मिलती है। हर चीज़ में फ़र्क होता है, बाजार में भी और यहाँ पे भी। यहाँ पे कम मिलता है, कम रेट में। जैसे क्या क्या मिलता है? घी, चीनी, आटा, मिर्ची, हल्दी, दाल, बेसन, चावल, हर चीज़ सस्ती मिलती है यहाँ पे। बोतलें भी, हर चीज़ यहाँ पे सस्ती मिलती है। जामा सीरी भी, पेप्सी की बोतलें भी, हर चीज़ सस्ती मिलती है यहाँ पे हमें। अच्छा, कितने सालों से आप यहाँ? 4-5 साल से ले रहे हैं। अच्छा, हाँ सामान की क्वालिटी सही होती है? हाँ, सामान की क्वालिटी सही होती है। वहाँ कितने साल से आप यहाँ से सामान ले रही हैं? 4 साल हो गए भाई। 4 साल हो गए? जी। क्या क्या लेती हैं आप यहाँ? यहाँ से सब चीज़ मिलती है, आटा, चीनी, घी, ऑयल, अच्छा। नमक, मसाले सब। अच्छा, रेट? बाजार से रेट कम है यहाँ पे। अच्छा, रेट में फ़र्क है? हाँ, कितना फ़र्क है? हर चीज़ 20 रुपये 30 रुपये कम है। अच्छा।